जी बिल्कुल, गड़ी खैरों में भी 12 रबीउल अव्वल ईद उल मिलादुल नबी के सिलसिले में रैली का इनेकाद किया गया है। इस हवाले से हमारे साथ रैली के शुरका भी मौजूद हैं। हम उनसे भी जानेंगे कि उनका क्या कहना है इस हवाले से। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जकरे जहिड़ो जवान ॾिसां कोन ॾेह में। अल्हम्दुलिल्लाह आलम इस्लाम पूरी दुनिया के अंदर अॼु मुसलमाननि के चेहरनि ते मुरकूं आहिनि, ख़ुशियूं आहिनि जो अॼु असांजे तव्हांजा महबूब सिर्फ़ इंसाननि जा न बल्कि पूरी कायनात के अंदर रहंदड़ 18,000 मखलूक जा महबूब ऐं नबी अल्लाह ताला इन महीने मुबारक में तव्हां असांजे रहमतुल आलमीन बणाए करे रब्बुल आलमीन मोकिलियो आहे। उम्मती हुजण जे नाते सां, उम्मती हुजण जे हिस्से सां, उम्मती हुजण जे हिसाब सां असांजे तव्हांजे मथां फ़र्ज़ बीहे थो त रब जेको असांजे मथां इनाम कयो आहे, पंहिंजे पंहिंजे हाल आहर, पंहिंजी पंहिंजी ताक़त ऐं वस आहर बंदे के खपे तो उन रब्बुल आलमीन जो शुक्रानो बजा आणे। ये अल्हम्दुलिल्लाह जमायत अहले सुन्नत तालका गड़ी खैरतुल्लाह जैकमाबाद जी जमात पुरजोश लगी पई आहे। अल्हम्दुलिल्लाह रोज़ाना महबूब करीम जा मीलाद आहिनि ऐं इंशाअल्लाह असांजी वॾी रैली 12 रबीउल अव्वल शरीफ़ थींदी। लेकिन असां इंतज़ामिया के ज़रूर पैगाम ॾियूं था हिते त इंतज़ामिया की तरफ़ खां असां सां बिल्कुलु मुकम्मल तौर ते कोई भी ताउन कोन आहे। न इन वक्त सिक्योरिटी जो इंतज़ाम है, न सफ़ाई सुथराई जो इंतज़ाम है, न ही SDM न ही DC की तरफ़ खां कोई अड़ा जोगा इंतज़ाम किया विया आहिनि। थी सके तो असां 12 रबीउल अव्वल जे दिहाड़े ते जुलूस के धरने की शक्ल में भी तब्दील करे सघूं था। पूरी दुनिया जी आज गड़ी खिरो में रबीउल अव्वल जी आमद की खुशी में मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रैली कढ़ी वही है। गड़ी खिरो जमायत अहले सुन्नत साईं मौलाना ज़ाहिद हुसैन जी अॻुवाणी में। ऐं असांखे हिकिड़ी शिकायत ज़रूर है, रैलियूं हलंदियूं रहंदियूं, आका जो मीलाद आहे पूरो महीनो पूरो साल इंशाअल्लाह ता क़यामत जारी साई रहंदो, लेकिन असां सां कॉपरेट कुछ भी न थियो आहे, न इन वारी मीटिंग काई थी आहे वॾे लेवल ते। असांखे ये शिकायत आहे, इंशाअल्लाह असां ऐलान कयूं था इन रैली के थ्रू इंशाअल्लाह पंहिंजे आलमनि जे अॻियों 12 रबीउल अव्वल ते जेकॾहिं असांखे रिलीफ न ॾिनो वियो 12 रबीउल अव्वल जी रैली एहतजाज में असां जेको आहे कन्वर्ट कंदासीं, तब्दील। जी बिल्कुल, आपने यहाँ पर रैली में मौजूद शुरका के मौक़िफ़ सुना। उनका कहना है कि 12 रबीउल अव्वल ईद मिलादुल नबी भरपूर तरीके से हम मनाएंगे। यहाँ पर इन्होंने हुकूमत से ये भी मुतालबा किया है कि यहाँ का इंतज़ामिया हमारे साथ बिल्कुल भी ताउन नहीं कर रहा है। हुकूमत की जानिब से ताउन नहीं किया गया तो हम 12 रबीउल अव्वल का जो रैली है उसको धरने में भी तब्दील करेंगे। कैमरा टीम के साथ नूर जमाली, वश न्यूज़, गड़ी खैरो।